अड़े कमलेश छा हाल आहे? अड़े हलिया यार, एॾनि सालनि खां पोइ आयो आहियां यार। किॾे वियो आहीं यार एॾा साल? अड़े पुट वञ पुट, मिठाई त वठी आ। अॼु मुंहिंजो दोस्त आयो आहे हेॾनि सालनि खां पोइ। मिठाई सुठे में सुठी वठी अचिजांइ, जेका बिल्कुलु बढ़िया हुजे। छा थियो पुट, मिठाई वठी आहीं? पापा मिठाई वठण वियमि त मिठाई वारे खे चयो सुठे में सुठी मिठाई ॾे। हुन चई मिठाई अहिड़ी थो ॾियईं बिल्कुलु मखण वांगुरु। त मां सोचियो त मखण वांगुरु मिठाई ॾींदो, तंहिंखां मखण ई वठी वञा न। वरी मखण वारे वटि वियमि, चयोमांसि भाई बढ़िया में बढ़िया मखण ॾे। मखण वारे चयो अहिड़ो मखण थो ॾियईं बिल्कुलु माखीअ वांगुरु। त मां सोचियो हाणे मखण जो माखीअ वांगुरु वठां, तंहिंखां सिधो माखी वठंदो वञा। वरी माखी वठणु वियमि त हुनखे चयोमांसि भाई सुठे में सुठी माखी ॾे। त हुन चयो त माखी अहिड़ी थो ॾियईं बिल्कुलु पाणीअ वांगुरु। त मां सोचियो त यार पाणीअ वांगुरु माखी ॾींदो त तंहिंखां पाणी त असांजे घर में बि आहे। त मां इन करे वापसि हली आयुमि। भई पाणी घर मां ई था पीआरियूं खणी महिमान खे। अड़े इहो त तूं ॾाढो सुठो कयो, पर हेॾी देरि तूं घुमी आए कलाकु, त उहो चंपल त घसी वई हूंदी न? न पापा, चंपल छो घसंदी? चंपल त मां हिन महिमान जी पाए वियो हुअमि न।